अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। अॼु असां वटि मैथमेटिक्स जी पोर्शन में ही 4 सवाल आहिनि। सो पहिरियां क्वेश्चन नंबर 1 सोल्व कंदासीं, उन खां बाद में बक़ाया सवाल सोल्व कंदासीं। ठीकु आहे। हाणे क्वेश्चन नंबर 1 में असां वटि सवाल आहे 2 जे मथां पावर 3 आहे प्लस आहे 3 स्क्वायर आहे। हाणे फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन नंबर 1 खे सोल्व कंदासीं। हाणे 2 जे मथां पावर 3 आहे त इन जो मतिलबु आहे 2 खे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। असां प्रीवियस वीडियोज़ में पढ़ी आयोसीं त ही पावर शो करे थो त केतिरा भेरा मल्टीप्लाई करिणो आहे। हाणे 2 जे मथां पावर 3 आहे त इन जो मतिलबु आहे 2 खे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। सो 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2, सो जवाबु असां वटि ईंदो 8, यानी 2 जे मथां पावर 3 हो, इन खे सोल्व कयोसीं, जवाबु असां वटि आयो 8। हाणे प्लस आहे त प्लस रखंदासीं, उन खां बाद में 3 स्क्वायर आहे। हाणे 3 जे मथां पावर 2 त इन जो मतिलबु आहे 3 खे 2 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। सो टिट्रिक असां वटि जवाबु ईंदो 9, यानी हिन सॼी खे सोल्व कयोसीं, जवाबु असां वटि आयो 9। सो 9 खे हिते रखंदासीं। हाणे 8 ऐं 9 खे पाण में प्लस कंदासीं, 8 ऐं 9 प्लस कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 17, यानी क्वेश्चन नंबर 1 जो जेको जवाबु आहे उहो आहे 17। ठीकु आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 2 खे सोल्व कंदासीं। हाणे 2 जे मथां पावर 4 आहे त इन जो मतिलबु आहे 2 खे 4 जेको आहे भेरा मल्टीप्लाई कंदासीं। सो 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2 मल्टीप्लाई 2, सो ॿी खां 4 ॿ चौंक 8 2 8 16। हाणे प्लस आहे त प्लस रखंदासीं, उन खां बाद में 5 स्क्वायर, यानी 5 जे मथां पावर 2 आहे त इन जो मतिलबु आहे 5 खे 2 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। सो 5 5 25 थी वियो। हाणे 25 खे हिते रखंदासीं, उन खां बाद में 16 ऐं 25 खे पाण में प्लस कंदासीं। सो जवाबु असां वटि ईंदो 41। ठीकु आहे। यानी क्वेश्चन नंबर 2 जो जेको जवाबु आहे उहो आहे 41। ठीकु आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 3 खे सोल्व कंदासीं। 7 जे मथां पावर 3 आहे प्लस आहे 6 स्क्वायर आहे। हाणे 7 जे मथां पावर 3 आहे त इन जो मतिलबु आहे 7 खे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। सो 7 7 49, 7 खे जेको आहे 49 खे 7 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 343। ठीकु आहे। प्लस आहे त प्लस रखंदासीं। हाणे 6 जे मथां पावर 2 आहे त इन जो मतिलबु आहे 6 खे 2 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। सो 6 6 36, हाणे 36 खे हिते रखंदासीं। हाणे 343 प्लस 36 कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 379, यानी क्वेश्चन नंबर 3 जो जेको जवाबु आहे 379 आहे। ठीकु आहे। आख़िरी सवाल आहे असां वटि 4 स्क्वायर प्लस 3 जे मथां पावर 5 आहे। हाणे 4 जे मथां पावर 2 आहे त इन जो मतिलबु आहे 4 खे 2 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे। सो 4 चौंक 16, प्लस आहे त प्लस रखंदासीं। 3 जे मथां पावर 5 आहे त इन जो मतिलबु आहे 3 खे 5 भेरा मल्टीप्लाई कंदासीं। हाणे 3 3 9, 9 3 27, 3 27 81, 81 खे 3 भेरा मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 243। ठीकु आहे। सो 243 खे हिते रखंदासीं। हाणे 16 ऐं 243 पाण में प्लस कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 259, यानी क्वेश्चन नंबर 4 जो जेको आंसर आहे उहो आहे 259। ठीकु आहे। उमेदु करियां थो वीडियो तव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो। मुंहिंजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, ताकी हर नई ईंदड़ वीडियोज़ अव्हां ताईं आसानी सां पहुची सघनि। मूंखे ॾींदा इजाज़त। लख लाइक। अल्लाह हाफ़िज़।